अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, न्यूज़ सैदाबाद में शाह लतीफ़ फोरम जे अॻवाननि पारां सिंध में अक़लियती बिरादरी मथां ज़ुल्म ऐं ज़ियादतियुनि ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो पियो वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालका रिपोर्टर महबूब अली काका। जी महबूब, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, न्यू सईदाबाद तेलका प्रेस क्लब अॻियां शाह लतीफ़ फोरम जे कारकुननि फैज़ जमाली, दानिश सिंधी, नवीद जमाली ऐं अली जान जमाली जी अॻुवाणी में सिंध अंदरि हिंदू बिरादरियुनि सां ज़ुल्म ज़ियादतियुनि ऐं संजोरो भरिसां ॻोठ डिप्टी में नौजवान नारी शर्मीती दियाबील जे बेगुनाह ऐं दर्दनाक क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मूजिबि सांगड़ पुलिस शर्मीती दियाबील जे क़ातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। पुलिस पैसनि कमाइण लाइ ॿध छोड़ करे क़ातिलनि खे बचाइण चाहे थी। मुज़ाहिरीन हिंदू बिरादरियुनि सां थींदड़ ज़ियादतियुनि जे ख़ात्मे लाइ वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद खे नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जी वॾी महिरबानी महबूब अली काका तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, सर्वेच न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ॾिसंदा रहो सर्वेच न्यूज़।